जी आम चूंडू वेझो ईंदे ही मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि पारां तोड़ जोड़ ऐं मेल मिलाप अवाम सां तेज़ करे छॾियो आहे। अॼु असां सखर जे तक PS 25 ते मौजूदु आहियूं, जिते हिन तक जो जाइज़ो वठंदासीं त गुज़िरियल 5 सालनि जे दौरान हिन तक तां चूंडियल नुमाइंदनि अवाम जा केतिरा बुनियादी मसइला हल करे सघिया आहिनि। अगरि ख़ासि मुक़ाबिलो जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सैयद नासिर हुसैन शाह ऐं JUI जे उम्मीदवार अमीर बश्क उर्फ़ मीर महर जे विच में थींदो। अॼु असां हिन PS 25 जे तक जे अवाम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन तक जो जाइज़ो वठंदासीं त माण्हू जेके आहिनि उहे कंहिंखे हिन दफ़े वोट ॾींदा आहिनि। साईं रोड़ी जे बादशाह अवाम जो त इहो आहे, साईं नासिर हुसैन शाह रोड़ीअ जो त इहो ई बादशाह आहिनि, पर हाणे रोड़ीअ जो त इहो ई आहे नी। असां हाणे दिलि जा मर्ज़ी आहे नी असांजी त वोट कंदासीं, बिल्कुलु वोट कंदासीं पीपल्स पार्टीअ खे। बसि जंहिंजी दिलि घुरियो त उनखे ॾींदासीं, वोट अमानत आहे। कारी इहो ई आहे, पंहिंजी मच्छीअ जो ॿियो त कारोबार ई न आहे। इहो तव्हां पाण रोड़ी शहर जी हालत ॾिसो था, बाक़ी असां वधीक छा चऊं। माशाअल्लाह असांजे हिन हल्के में साईं कुमेल ऐं साईं खुर्शीद अहमद शाह, साईं नासिर हुसैन शाह जी वधि में वधि अवाम सां, ग़रीब अवाम सां मोहबत प्यार ऐं कमुकार ते बि तमामु घणो तवजो आहे। जी नाज़रीन, असां PS 25 जे तक ते हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं त हिन आम चूंडुनि में 8 फरवरीअ ते हू कहिड़े उम्मीदवार खे, कहिड़ी जमायत जे उम्मीदवार खे वोट ॾींदा। उन्हनि जो चवणु आहे त जंहिंजी कारकर्दगी बहितर हूंदी उनखे वोट ॾींदासीं। कैमरामैन फारूक चन्ना सां गॾु शाहिद चनो, आवाज़ TV न्यूज़ सखर।